ब्रॉडशीट सरबराह कावी मौसवी अगुणे वज़ीर-आज़म नवाज शरीफ ते लगायल इल्ज़ामनि खां मुबैना तौर अलॻि थींदे माफ़ी घुरे वरिती आहे। पाकिस्तान जे निजी टीवी चैनल खे ॾिनल इंटरव्यू में ब्रॉडशीट जे CEO ऐं ऑक्सफोर्ड यूनिवर्सिटी जे अगुणे साथी कावी मौसवी चयो त केस एहतसाब जे नाले ते नवाज शरीफ खे निशानो बणाइण वारी मुहिम जो हिसो बणजण ते शर्मसार आहियां। हुन चयो त हीउ रिकॉर्ड जे दुरुस्ती ते मुआसत करे थो। चवे थो ॿिनि दहाकनि जी ब्रॉडशीट जे फॉरेंसिक जांच में नवाज शरीफ या संदसि ख़ानदान ख़िलाफ़ करप्शन जा सबूत अञा ताईं नाहिन मिलिया। कावी मौसवी चयो त ब्रॉडशीट जी जांच जे नतीजे में नवाज शरीफ या उन जे ख़ानदान जे कंहिं बि फ़र्द जो करप्शन साम्हूं नाहे आयो। मौसवी निजी टीवी खे ॾिनल इंटरव्यू में चयो आहे त असांखे चोरी कयल रक़म नाहे मिली जेका नवाज शरीफ या उन जे ख़ानदान सां जोड़ी सघिजे। वाज़े रहे त ब्रॉडशीट 1999 में परवेज़ मुशर्रफ हुकूमत सां मुआहिदो कयो हो त नवाज शरीफ बेनज़ीर भुट्टो सिविल फौजी पस मंज़र रखण वारा समें पाकिस्तानी जे मुबैना तौर ते लुटियल रक़म जो पतो लॻाए वञे।